कॾहिं फूलनि टिड़ंदासीं, कॾहिं फूलनि टिड़ंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, कॾहिं त मिलंदासीं, हो कॾहिं त मिलंदासीं। तोखे मुंहिंजी इज़त सां हथ चुरांद करण महांगी पवंदई। तो मूंखे कंदु खणण जहिड़ो न छॾियो आहे। हा तूं बाबा, बाबा हिन मुंहिंजी इज़त ते हथ विधान। छा बेहया बेशरम तुझी या मजाल। मेहार जी गिचिरा वदंदड़ हथ गुले खां कटजी वेंदा आहिनि। हिक जंघ में फ्रैक्चर आहे, गोली मिलाए हई वई आहे। ओ माय गॉड। पोए पोइ तयारी में फिलहाल हमले जो कंहिंमें शक? शक न पक्का चओ। असीं आहियूं लीडर, सो बि पुराणा, असांखे तो सुरमो पाराए। को नालो भी खणो न। हेलो, शहरियार खान? हाँ, शहरियार खान पियो ॻाल्हायां। तालकी अस्पताल जे डॉक्टर अब्दुल वहीद सामिल। छो बीमार आहियां छा? बीमार अमीर आ ऐं इहा बीमारी पकड़जी तव्हां ताईं पहुची सघे थी। जो चओ। अमीर तुंहिंजे खिलाफ पाण ते हमले जी एफआईआर कटाइण चाहे थो। रोहिती न रो, कुहाड़नि सां वतो मां न त चितरे छॾींदो मां। न चवीस दिलदार, ॿियो कहिड़ो कयई? अदा चाची नसीमा पाण आई हुई घर। वो धिक्का ॾेई कढी छॾे सां न, वेहण लाइ छो चईसि? वरी रोए थी मटकर रोई हमदर्दी थी वरी हासिल करे छड़ी न तो दिलदार, कुछ तो ख्याल कर। 4 ॾींहं वॾो आहे या भाव न तो समझी। चवेस त वञी कमरे में अंदर ॾहल के त ये दोडा न कढी छड़ियास। अधी हाजरा तो हल कमरे में, हल अधी। चपन ते चुप जो आतालो, बदन ते बेबसी तारी, चपन ते चुप जो आतालो, बदन ते बेबसी तारी, कॾहिं बेनाम मौसम में असीं गुमनाम साहिल ते। दिलदार तो शहरियार जी गाल पे कई। हाँ दाबा पियो ॾे मुड़स, ॼण खाराए मूंखे वॾे रथो। दाबो ॾिनाई तू चिड़ी वए। उथंदे ई ॻाल्हि अहिड़ी कई जो खार चढ़ी वई न। पाण ॾाढनि सां न फिटाए दिलदार। मनठार मूंखे नसीहत न कर, मां कोन थो ड्रिजां शहरियार खां। चङा ई थो चवां। शहरियार खे कहिड़ो हक़ आहे जो असांजी रिश्तेदारीअ में दख़ल ॾे? हुनजे दाबे सां झुकी नींदुसि। साॻी ॻाल्हि आराम सां बि चई सघे पियो। जेको जहिड़ी ॿोली ॻाल्हाए न, उनखे उन ई ॿोलीअ में जवाब ॾिजे, न त मथे ते चढ़ी वेंदो आहे। तुंहिंजी मर्ज़ी भाउ, सियाणप खां कमु वठणु ज़रूरी आहे। ॻाल्हि ॿुध मनठार, तूं मुंहिंजी मदद कंदे? दिलदार भाउ जी मदद न कंदुसि बाक़ी कंहिंजी कंदुसि यार। हूं जीअं तीअं करे हाणे मुंशीअ सां रिश्तो ॻंढिणो आहे। मेहार ऐं शहरियार खे बि सद पए त दिलदार छा आहे। मतलब त तू ज़िदावत ऐं होड़ त न लांदे। मुंहिंजो ज़िद ऐं होड़ हक़ ते आहे मनठार। दिलदार मुंशी ऐं हाजरा जी उमिरि नथी सुझई। नथे तूं करण छॾे रे हाजी, मदद करे सघी त ठीकु आहे, न त माशाअल्लाह। खैर त आहे किबला। हिकिड़ो राज जो खसीस माण्हू खुडियूं थो ॾे। कहिड़ी रही मुंहिंजी पगदारी, हाणे कहिड़ो रोब में ईंदो, केरु मञंदो मूंखे? किबला दिलदार बाबत पिया चओ छा? हा, मुंहुं मारी थो करे, सो बि मूं सां आहे छा? बेवाजबी त वॾी आहे, पर मूं ॾिबुसि थोरी अटकल सां। बेवाजबी थो चई? बेइज़ती आहे बेइज़ती, जेका मूं कॾहिं बर्दाश्त न आहे कई। जीअं हुकुम कयो। मुंशीअ खे पंहिंजो करणो पवंदो। मुंशी त तव्हांजो आहे किबला, पंहिंजो कीअं कंदोसि? संदसि ज़मानत लाइ कोशिश कयां थो। ज़मानत लाइ? तूं गणती न कर, तूं साथी रहंदे। मूंखे पंहिंजी गणती न आहे किबला। तव्हां जेको छोकिरी खे अॻुवा लाइ हुकुम कयो उहो न, हाणे हथ ई न हिलाइणो। छो? सवाल जी ज़रूरत न आहे ॿार। जी जी किबला, मूं पुछण पियो चाहियो।
टितरफ़ी जंग एहतियात सां लड़नी पवंदी। मेहार दिलदार ऐं अमीर सां मुंहुं ॾियणो आहे। मां मुंदर फ़कीर आहियां। हा, कम जी ॻाल्हि कर। भर वारे ॻोठ जो रवासी आहियां। बाबा कम ॿुधा मुंदर फ़कीर। नबू फ़कीर मुंहिंजे वॾड़े जी क़बर ते कब्ज़ो कयो आहे। क़बर ते कब्ज़ो? जी साईं। हाणे क़बरुनि ते बि कब्ज़ो थियण लॻो आहे छा? किबला माण्हू कब्रिस्तान ते कब्ज़ा करे इमारतूं ठाराए छॾियूं, पर थोरो अटकल सां। सरदार, नबू फ़कीर जे ओतारे भरिसां क़बर जो हिकु निशान हुयो, उन ते नबू फ़कीर कब्ज़ो कयो आहे। नबू फ़कीर चए थो त नूर शाह मुंहिंजे ख़्वाब में आयो, मुंहिंजी क़बर जोड़। इहो कूड़ थो ॻाल्हाए। इहा क़बर मुंहिंजे पीउ जे भाउ जे परॾाॾे जे पोटे जी आहे। तूं भर वारे ॻोठ जो ऐं तुंहिंजे वॾड़े जी क़बर हिन ॻोठ में, इहो ठहे ई नथो। साईं, नबूअ जो ओतारो ॿिन्ही ॻोठनि जे विच ते आहे। ओतारे वटि मुंहिंजे वॾड़नि जूं ॿियूं क़बरूं हुयूं। वारा जी बोतार, नबू फ़कीर खे न्यापो ॾे त मूंसां मिली वञे। न्यापो ॾियांसो बोतार, पर थोरी अटकल सां। बाबा मुंदर फ़कीर, तूं हाणे हल, मूं नबू फ़कीर ॾे न्यापो मोकिलियो। अचेसि त पुछांसि माजरा छा आहे। न न, मां मुंहिंजी ॻाल्हियुनि ते नोटिस न वठंदुसि ऐं न ई अस्पताल वेंदुसि। विछुअ डंगियो बि कॾहिं अस्पताल वियो आहे छा? मूंखे शहरियार जे माण्हुनि में शक आहे। मां पक कयूं वेठो आहियां ऐं तूं शक? बेवकूफ़ आहे। जे सचल बि हूंदो त सम्झ शहरियार आहे, चुर्च ते चूंडियूं थो पाए। चूंडिया इहा? हा मंसूर, शहरियार खे मंज़र तां हटाइण में ई फ़ाइदो आहे। हुकुम कयो, थी वेंदो बंधक। वझ मिलंदे ई ईअं कबो। वझ आहे। कहिड़ो? ॿुधो अथमि त दिलदार आयो आहे ऐं शहरियार सां वातुरियो आहे। पोइ बची वियो? हा, ईंदे ई शहरियार सां तेज़ थी वियो आहे। संदसि बेइज़ती करे ओताक मां निकिरी वियो आहे। ॾेस कन में फूक त तो ते हमलो ई शहरियार करायो आहे। अची वियसि, सम्झो त थी वियो शहरियार वंधक। बबकियूं न, कमु ॾिसां। थी वेंदो वंधक। हुलाए छॾ दिलदार ते। ईअं ई थींदो। बाग़ जो पहिरो वधायो अथई? बिल्कुलु लीडर। पोइ फेर वारो कीअं आयो जंहिं मूंखे ज़ख़्मी कयो? मां पाण जाइज़ो थो वठां। फायरिंग खां पोइ पहरो वधीक वधायो अथमि। हली जाइज़ो वठो। हलो हलो हल त ॾिसूं हली। हा, मुंहिंजी कहाणी मूंखां रुसी वई आहे। मां वॾो कहाणीकार। अदा, तो मुंहिंजी कहाणी ॾिठी आहे? कहाणी? हा, मुंहिंजी कहाणी मूंखां रुसी वई आहे। तूं केरु आहे? मां केरु आहियां? हा हा, केरु आहीं? तूं मूंखे नथो सुञाणी? सुञाणा हा त पुछां छो आहे? मां प्रोफेसर पीर बख्श पाबोडी, सिंध जो वॾो कहाणीकार, कालम निगार, तारीख़ दान, जाग्राफी दान, ज़रात ऐं आपाशी जो माहिर। तूं मूंखे नथो सुञाणी? हल, लठ जेॾो ड्रिगो नालो, जेॾो ड्रिगो नालो तेॾो ड्रिगो तारीफ़। सुञाणे कोई बि न, रुगो पंहिंजी तारीफ़ करण में पूरो। सभु कोई सुञाणे मूंखे। तूं जाहिल छा ॼाणी? चुप, मूंखे तो जाहिल चवीं? प्रोफेसर सॾाए पेशे खे तो लॼाईं? प्रोफेसर न, पर मूंखे मदारी तो लॻे। हाँ, तूं नथो सुञाणी त छा आहे, मूंखे ख़बर आहे त मां छा आहियां। हल पुनल, हल पुनल। मुंहिंजी कहाणी, मां पंहिंजी कहाणी खे पाण ॻोल्हींदुमि। हल पुनल, हल पुनल। गाजन पीर, खंड ऐं खीर, मदद कर पीर, हक नबू फ़कीर, हक हक। अलाह तौर, अलाह तौर। अलाह तौर, मौज कर फ़कीरा, मौज कर। चाचो, अच्छा कढ। अच्छा कढ। मां थो चवां त छोकिरी जे जिद बजाए तुंहिंजो साहु कढियो हलियो वञा।
उठ छोकरी। सिर खणी वियो। मदद कर पीर। ॾिस नबू फ़कीर। घाट घाट। बाबा परेशान आ खैर त आहे? चवंदा न आहिनि त कुत्तो बि खाधम कुख बि न भरी। बाबा बाबा खैर त आहे न? बची वियो अमीर। बाबा खेस माण वियो है? आई उफट मारण जड़ो पांजो थी करे एतिरो तंग कयो अथई जो अंदर तो बड़के। बाबा हिक ॻाल्हि ते सोचियो अथई? कहिड़ी? बाबा तोखे कुछ थी वियो त मां काॾे वेंदसि? मुंहिंजो छा थींदो? न चओ ये सदोरी मूंखे हीनू न बणा। बाबा जी अज़ाब मां थी आई आहियां उहा त मूंखे ख़बर आहे न। ॿियो त खून खराबे मां छा थींदो? बस छॾे ॾियासि। हां हेतिरी बेवाजिबी में गुस्ताखी माफ़ कयासि। बाबा मां त तव्हांखे अॻ में ई चयो त ॻोठ छॾे मारोट शबीर वटि हलूं। हेॾो सारो बाग छॾियां भाड़ो थी ॻोठ छॾे भॼां? बाबा अमीर बेपिरी भला आहे हू कहिड़े वक़्त बि अची गिड़काए सघे थो। तूं ग़लति थी चए सदोरी। तूं हिते तस त तोखे ॾिसां थो। वॾो बदनसीब आहे काका सचल। ख़ामोश। मूंखे काको न चयो त कारतूस सां किरी न कढी छॾाए। बाबा बाबा छॾेसि हिन खे मारे मूंखे निंढण को न कर। बाबा मां न ॾिजां हा त हित न अचां हा। तोखे ॿुधाइण थो चाहियां वेड़ो थी त ज़ाहिर थी वेड़ो। मच्छरनि वांगे लिक छप में चक हणी भॼण जी कोशिश न कर। हाणे तोसां सिंधी चंगा। मां तो चवां निकिरी था निकर। तकड़ न कर। तकड़ कम शैतान जो आ। मां अकेलो न आहियां मूंसां गॾु ॿार साथी बि बीठा आहिनि। असीं आहियूं लीडर असांखे तो टिजारे। जॾहिं न सिर जो सांगो लाइबो आहे त पोइ न ॾिसबो आहे त केरु केतिरो आहे या केॾो आहे। इज़त सां हलियो वञ न त लाश पूरण वारो बि न हूंदई। मां ढलो थी तो ॻाल्हायां तॾहिं हुॾियूं न थो ॻाल्हाई। नवाज़ शौकत हुकुम कयो लीडर। ही मूंखे मारे थो। छा सलाह आहे? चयो त कयोसि पूरो। ॾिसी छा थो हणसि गोली। खबरदार जे अॻिते विख बि वधाई अथव। छॾियोसीं न बेरे। ख़बर पइजी वियसि त खेसि घर में बि घुटे सघूं था या मथे मां हवा निकिरी वेंदई। सुधरी वञ। अचो। छा थियो था? ओ यो दिलदार है न? हाँ लगे तो दिलदार तो। झिरकी चाटे जी मेहमान दस्तन के ॾिसां मां। दाद काल त ॿुध मस त ज़मानत थी आ। घर हल अम्मा सां मिल। हे दिलदार काने विधो हल। न असन अम्मा जो जिक्र करे कमजोर तो करे छॾी। दिल थी चवे त हींअर ई पूरो करे छॾियासि। झिरकी चाटे जी मेहमान। अदा छॾो अदा बेदफ़िक्र है। अचो अचो हेॾा अचो। चइबो त मेहार निकितो आहे। हाणे हथ सोले सां ठारींदुसि। घर बजाए छो न पचायांसि कब्रिस्तान। हीअ ॾिस कौड़ी जॾहिं ॾिस तॾहिं घर खां गायब आ। छोकिरी तो छो मुंहुं सजायो आ? ये बाबा उथी पाणी पियार। घुरायो पाण लाइ हुयमि ज़हर पर छो न बाबा खे ॾियां। तंग कयो अथसि हर हर फॾा वाइदा करे फिरी थो वञे। लागी तो जिंद छॾायां
बाक़ी रहंदी अम्मा सा कान रोकंदी एजाज खां। वांदकाई में मज़ो नथो अचे, वरी को ताड़ियां जन्नत जे संग लाए ऐं शुरू कयां फॾो, फतू त फॾो न त जॾे जो जॾो। बाबा पानी।